गोठ प्यारो स्टेशन लॻ असां ही दोस्तनि जा ॻोठ आहिनि। तमामु ज़बरदस्त महिनत कई आहे ऐं असां ही भरपूर ख़िदमत कई अथनि। ही रोज़ जेको असां विझंदा आहियूं पंहिंजे घरनि में बंदि बाथरूम में ऐं उतां जी मौज मस्ती वरी अलॻि आहे, पर ही वरी मज़ो अलॻि आहे। ही मौक़ा असांखे कॾहिं कॾहिं नसीबु थींदा आहिनि। खुलेआम ऐं सरेआम वेंझण में तमामु घणो मज़ो आहे। हींअर झुड़ाली मौसम लॻी पई आहे, थधी हवा लॻे थी, पर हिन नलके जो जेको गरम पाणी आहे न उहो असां मतिलबु गरम पाणी जेको घर विझंदा आहियूं उहो साॻी पोजीशन आहे, नॉर्मल जीअं विझंदा आहियूं। हिन नलके जी कुदरत तरफ़ां हिनखे मिलियल जेको आहे पाणी उहो तमामु ज़बरदस्त आहे ऐं गरम आहे ऐं थधी हवा आहे ॾाढी। ही फरमान सूमरो विझे थो, सो भाऊ मंज़ूर कलोई। हेॾां असांजो प्यारो दोस्त सनाउल्ला ऐं हुनजो भाउ। ही हिकिड़ी हवेली आहे रेस जी जेके असां हुते बीठा आहियूं। ही सनाउल्ला जो ॻोठु आहे, इहो सफ़ा परे जेको नज़र थो अचे सनाउल्ला जो ॻोठु आहे। ऐं हेॾां वरी ट्रगड़ ऐं विच झंग में ही पंहिंजो आहे हवेली आहे, आस्थानो ई चओ वॾेरनि जो। सो बहरहाल तमामु घणो मज़ो थो अचे। ही मौक़ो असांखे सालनि में कॾहिं हिकु भेरो नसीबु थींदो आहे, सो अॼु असांखे नसीबु थियो आहे ऐं तमामु घणो मज़ो आयो आहे ऐं असांखे वॾी ख़ुशी थी थिए। असां दोस्त गॾु आहिनि, तमामु घणो मज़ो थो अचे।